अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं या लियसन अब्बासी। किताब आहे तनवीर अब्बासी, कुझु ॾेई वेंदासीं। ख़ाका, इंटरव्यू, मज़मून, इबियास, सफ़रनामो ऐं शाइरी। एंथोलॉजी, मुरतब, यूसुफ सिंधी। छपींदड़ सिंधी अदबी बोर्ड, ॼामशोरो सिंध। छापो पहिरियों, साल 2012 ईस्वी। मज़मून, इबियास, क़िस्त 35, जदीद सिंधी शाइरी। हर दौर जी शाइरी उन दौर लाइ जदीद हूंदी आहे। हर दौर में के शाइराणियूं रिवायतूं छंडिजी छणी वेंदियूं आहिनि त वरी कनि नयुनि रिवायतुनि जो बुनियादु पवंदो आहे। मौत सदाईं ज़िंदगीअ जी ख़ुराक रहियो आहे। न फ़क़ति मादी दुनिया में ज़िंदगी मौत जे सहारे थी पलिजे, पर ज़हनी दुनिया में पिणु के अदबी नज़रिया मुरझायो ऐं मरियो वञनि त के जियो अथनि। हिकु उफ़क़ ते केई सिज निकिरनि, ठाह ऐं ड्राह फितरत जो अज़ली उसूल आहे। असांजी ज़हनी दुनिया जूं तब्दीलियूं न रुॻो असांजे अदबी क़दुरनि जूं वाॻूं थियूं मोड़ीनि, पर उन सां गॾु असांजी क़ौमी ऐं फितरी लाड़नि ऐं ज़िंदगीअ जे मसइलनि खे मुंहुं ॾियण जे अंदाज़ में पिणु फेरो थियूं आणीनि। उहे ज़हनी तब्दीलियूं वरी बदिलजंदड़ माहौल ऐं हालात जो रद्द अमल आहिनि। असीं न रुॻो मादी इज़ाफ़ियत, रियलिटी फ़िज़िकल जी दुनिया में साह था खणूं। हर शाइर काइनात ऐं ज़िंदगीअ जे मसइलनि खे हिकु मख़सूस रंग में थो महसूसु करे। उन करे बयान ऐं इज़हार, अहसास ऐं फ़िक्र पिणु मख़सूस ऐं इनफ़रादी थियो पवे। हर शाइर जी ज़हनी ओसर में न रुॻो माहौल, पर उन सां गॾु मौरूसी असरात पिणु कार फ़रमा थियनि था, जंहिं करे हिन जी शख़्सियत मुनफ़रिद थियो पवे ऐं संदसि सोचणु सम्झणु ऐं बयानु करण जो अंदाज़ पिणु निरालो थियो पवे। हू हर मसइले खे पंहिंजे लाॻापे में महसूसु थो करे। जदीद सिंधी शाइरी हिकु वॾो ऐं अहम मौज़ू आहे, जंहिंजी पूरे मुताले ऐं तहलील जी हक़ अदा करण लाइ हिकु मुसलसल ऐं डिघे मज़मून जी ज़रूरत आहे। हूअं त आम इस्तिलाह में अॼुकल्ह जो हर को शहर जदीद, हर का शाइरी जदीद शाइरी आहे। पोइ चाहे उहो शहर पारसी तग़ज़ुल जो नमूनो हुजे या क्लासिकी काफ़ीअ जी हैयत जो शाइरी दुनिया जे कंहिं बि हिसे जी हुजे, उन जो तालुक़ इंसान जे बुनियादी जबलतुनि, मिसाल तौरु सूंहं सां प्यार, वतन दोस्ती, ज़िंदा रहण जो मोह वग़ैरह सां आहे। शाइरी जज़्बनि ऐं अहसासनि जो इज़हार आहे। जज़्बात ऐं अहसास उन जी बुनियादी जबलतुनि जे थुड़ जूं धार धार शाख़ूं आहिनि हर क़ौम जी शाइरीअ में, जेतोणीकि इज़हार उन्हनि ई बुनियादी जबलतुनि जी निशानदही कंदो आहे। तंहिं हूंदे बि उहो कंहिं ख़ासि रंग में ॿुॾल ऐं कंहिं ख़ासि माहौल सां वाबस्ता हूंदो आहे ऐं उन क़ौम जी जग्राफ़ियाई, तहज़ीबी, मुआशरती ऐं नफ़्सियाती सूरत हाल जो आईनो हूंदो आहे। सिंधीअ में रिवायती शाइरी जीअं मथे लिखी आयो आहियां, फ़ारसीअ खां बेहदि मुतासिर हुई। उन करे उन जो माहौल बि ईरानी हो। रिवायती महफ़िलूं जन में साकी शराब खणी पीअंदो हो, प्यारींदो हो, रिंद ईंदा हुआ, जाम ते जाम तलबींदा हुआ, रकीब रूसिया बि मौजूदु हूंदो हो। सरव जा वण जेके असां रुॻो ताज महल जे तस्वीरुनि में ॾिठा हुआ ऐं नरगिस जा गुल जेके मूं ख़्वाब में ॾिठा आहिनि, एतिरे क़दुरु त बयानु कंदा हुआ ॼण त असांजे घर घर में नरगिस ऐं घिटीअ घिटीअ में सरो उभो हो। उन मां उहो नतीजो थो निकिरे त असांजा अॻियां शाइर मुशाहिदे, अहसास ऐं तासुर सभिनी खां वधीक मुताले जे असर हेठि ऐं मुताले जे सहारे ते शाइरी कंदा हुआ, जेको संदन तख़लीक़ी क़ुवतुनि, मुशाहिदे जी कमी, अहसास जी कुंद हुजण जो ज़ाहिर ज़हूर सबूत हो ऐं मंझंदि तख़लीक़ी क़ुवतुनि जी नापेद हुजण जो दलील पिणु। अॼोकनि शाइरनि रिवायती हुस्न ऐं मुताले जे सहारनि खे छॾे पंहिंजे मुशाहिदे जी क़ुवत खे तेज़ कयो आहे ऐं पंहिंजो अहसास वधीक उन्हूं कयो अथाऊं। संदन शाइरी सणिह जे गुलनि जे सुगंध फैलायूं छॾे ऊंदाहिनि रातियुनि में टांडाणा झिरमिर लायो ॾियनि, कूंजुनि जा वलर ख़्याल जे उफ़क़ ते फड़फड़ कयो उॾामनि ऐं सिंधूअ जूं लहरूं संदन अहसासनि में उथल पुथल पैदा कयो छॾीनि। हिननि जी शाइरी बंदीखाननि में लिया पाए कैदियुनि जी हालति ॾिसियो अचे,
बलक क़ैदीअ जे अंदर में पेही संदसि जज़्बा पिणु कढियो ॿाहिरि करे। घंटीअ सां हिते सुबुह थिए थो, घंटीअ सां हिते शाम थिए थी। वक़्तु फिरी इतलाह ॾिए थो, घंटी केॾा रंग रचे थी। नंढड़ी घंटी, घंटी शाही, पर दिलि में हरदम ऊंदाही। अचु वञु पहिरे वारे ऊंदाहीअ में आऊं ॿुधां थो। रोशन आया राति ऊंदाही, उभ खे पूरो कीन पसा थो। हरी दिलगीर। अॼोकी शाइरी कचनि घरनि ऐं लोढ़नि मां लिया पाए अंदर जो लकाव करे थी। कुराड़ियूं पाण में वेही जुगनि जा राज़ खोलींदियूं, नकनि ते आङुरियूं ॾेई निराला ॿोल ॿोलींदियूं। कतारुनि में वेही जेॾियूं जुआ हिक ॿिए जूं ॻोल्हींदियूं, जॾहिं हू पंहिंजे सीने ते सी हवा सींग खोलींदियूं। थी आशिक बेक़रार ईंदो, वतन ते थींदा वसकारा, संगारनि में सुकारींदो, बहार ईंदो। गदाई। कॾहिं कॾहिं शेखराज जहिड़ो शाइर कंहिं खूह तरफ़ वञो निकिरे त ॾंदे आङुरियूं अची वञनिसि। खूह जे तरफ़ वरी ईंदे छा, जंहिंखे मूं काल्ह ॾिठो ढाक ते जंहिंजे हो हिकिड़ो घड़ो, जंहिंजे पाज़ेब जी झनकार, जंहिंजे चूड़ियुनि जी झनक, जंहिंजे कड़ियुनि जी छनक, ॼण वॻो साज़ नऊं राग नऊं कंहिं ॻातो ऐं ॿुधम गीत नऊं, मुंहिंजे ॼण शेर जा बंद पाण ई पाण ठही रास थिया। शेखराज जो हामिल हुजे या वरी तरक़ी पसंदि ख़्यालात जो तर्जुमान हुजे, पर हिते ॿियनि ॻाल्हियुनि खां पासो करे मां चंद ख़ुसूसियतूं बयानु करण ते इक्तिफ़ा कंदुसि। जन मौजूदा दौर जी शाइरीअ खे अॻे दौर खां बिल्कुलु निरालो करे छॾियो आहे। उनखां अॻु जो जदीद शाइरीअ जे उन्हनि ख़ुसूसियतुनि खे बयानु करियां, हीउ लाज़मी थो सम्झां त जन हालतुनि ऐं जन वाक़िअनि उन्हनि ख़ुसूसियतुनि खे जनमु ॾिनो आहे, तन जो मुख़्तसिर तौरु जाइज़ो वठां। जदीद सिंधी शाइरीअ जी ओसर ऐं वाध घणो तणु पाकिस्तान जे क़याम बाद थी आहे। जेतोणीकि उन जो ॿिज घणो अॻु में पोखिजी चुको हो, हिंदुनि जी लॾ पलाण ऐं उर्दू जी ओचिती उथल सां असांखे पंहिंजी इनफ़रादी वजूद खे क़ाइमु रखण ते मजबूर कयो। हिन खां अॻु जी मुरवज शाइरी फ़ारसी क्लासिकी शाइरीअ ऐं उर्दूअ जे रंग में रंगियल हुई। उनजो सबबु हीउ हो त फ़ारसी अरसे खां दफ़्तरी ज़ुबान पए रही हुई ऐं असांजे शाइरनि जी अॻे नस्ल फ़ारसी ख़्वांदा हुजण करे घणो तणु उन जो ई असरु वरितो। जीअं ई असांजी नई टही अंग्रेज़ी ऐं ॿियनि मग़रिबी ॿोलियुनि जो अभ्यास कयो, तीअं असांजी शाइरीअ में वधीक नुदरत ईंदी वई। असांजी जदीद शाइरी हरू भरू मग़रिबी फ़िक्र ऐं तर्ज़ बयान जी तक़लीद बि नाहे। जीअं गॾियल दौर जी शाइरी रुगो फ़ारसी तशबीहुनि ऐं इस्तारनि जी अजाई उपटार आहे। जदीद शाइरनि त सिंधी लबे लहजे ऐं क्लासिकी रिवायतुनि खे वधीक उजागर कयो आहे, जीअं हेठि हली ज़ाहिर थींदो। हाणे उहे बुनियादी ख़ुसूसियतूं बयानु कंदुसि जन मौजूदा दौर जे शाइरीअ खे इम्तियाज़ी रंग बख़्शियो आहे। असांजी जदीद शाइरीअ जो मिज़ाज ऐं लहजो सलीस ऐं सादो, वणंदड़ ऐं नरम आहे। ईअं चइजे त असांजा शाइर अॼुकल्ह पंहिंजे क़ौमी मिज़ाज खां बाख़बर आहिनि। संदन शेर जो सुभाउ पंहिंजी क़ौम जो मख़सूस सुभाउ आहे। हिननि जे तख़ातुब जा अंदाज़ प्यारा आहिनि। हू पंहिंजे पिरीअ खे दिलरुबा, महलका, महजबी ऐं महाविश बदिरां साईं, सुहिणा, मिठड़ा, माखी जहिड़ा वग़ैरह लफ़्ज़नि सां था पुकारीनि। हिननि जो प्यार सिंधूअ जे माथिरीअ जो मेराण जे मध में ॿुॾल प्यार आहे। उन करे हिननि जी शाइरी ऐं हिननि जो इज़हार फितरी पियो लॻे। मुंहिंजा पिरी ओ बांवरा ओ सांवरा अयाज़, केतिरी न गुज़री वई रातड़ी घणी साईं, हरी दिलगीर आओ भली खणी साईं, ओ पदमणी हीरे कणी गिरामी, तूं बि विसारे मां बि विसारियां, हाण मञी पोइ झगड़ो छाजो। शेख अयाज़। ॿी ख़ुसूसियत जेका जदीद शाइरीअ जी जान आहे, सा आहे इनफ़रादियत। असांजे जदीद दौर जे हर सुठे शाइर कोशिशि करे पंहिंजी तख़लीक़ कई आहे, पंहिंजनि ज़ाती मुशाहिदनि, तजुर्बनि ऐं अहसासनि खे बयानु कयो अथसि।
उन करे हिन दौर में केतिरियूं तशबीहूं, इस्तारा, इस्तलाह ऐं मुहावरा असांजी शाइरीअ जी दुनिया में दाख़िल थिया आहिनि, जेके शाइरीअ लाइ बिल्कुलु नवां आहिनि। तख़लीक़ी सलाहियत शाइरी या अदब जी कंहिं बि हिसे जी जान आहे। पोइ उहा तख़लीक़ का सुठी तशबीह हुजे, को सुठो इस्तारो हुजे, को सुहिणो मुहावरो ऐं इस्तलाह हुजे, या को आला ख़्याल रिवायती शाइरीअ जे सटियल कुटियल तशबीहुनि ऐं इस्तलाहनि खां बेज़ारी महसूसु कंदे असांजे शाइरनि पंहिंजी चौधारी नज़र डोड़ाई हिननि नरगिस बीमार जे तसवुरु करण बदिरां निमनि जे ॿूर ऐं सरिहं जे गुलनि जी सूंहं खे समेटे पंहिंजी शाइरीअ जो पांधि भरियो। पुटण लॻी आहे मेंदी मिठड़ा, निमन झलियो आहे ॿूर, केसीं रहंदे दूर। अयाज़ आओ सरिहं गुल कया, आओ पिरी आओ। अयाज़ अॼोकी शाइरी ऐं रिवायती शाइरीअ में ॿियो नुमाया फ़र्क़ु आहे माहौल, राति, अकेलाई ऐं ॾीओ ऐं उल्को। बरदे हुनजो कहिड़ो त नफ़्सियाती नक्शो कढियो आहे। सियारे जी हर राति हिकांदी मुंहुं आ ॾुस्की काटी, उल्के खां सेरांदीअ सेरे खां रोज़ ॾियाटी। बरदो अॼुकल्ह जो शाइर ठुकियल रेडीमेड तशबीहुनि, इस्तलाहनि, मुहावरनि, बयान ऐं असलूब जे तरीक़नि बदिरां पंहिंजी ज़ाती ऐं इनफ़रादी मुशाहिदनि, अहसासनि ऐं फ़िक्र खे पेश थो करे। हिन जी काइनात वेकिरी ऐं कुशादी आहे ऐं उन जी सूंहं अथाह। हू पंहिंजे पढ़ंदड़ जो ध्यानु अहिड़ियुनि शयुनि ॾांहुं छिकाए थो जेके लिखंदड़ ऐं पढ़ंदड़ ॿिन्ही जूं ॾिठल वाइठल ऐं ॼातल सुञातल आहिनि। उन करे हिकु तरफ़ शाइर जो इज़हार मुकमिल ऐं जामियो आहे ऐं संदसि शइर तासुर सां भरपूर आहे, त ॿिए तरफ़ पढ़ंदड़ संदसि शइर खे पूरी रीति परूड़े सघे थो ऐं उन मां पूरो हिज़ हासिलु करे थो। जदीद अदब जी टी ख़ुसूसियत आहे पंहिंजी क्लासिकी अदब जे विरसे खे संभालणु। असांजे क्लासिकी शाइरनि शाह, सचल, सामी ऐं हमल वग़ैरह जे शइरनि जी हयतुनि मिसाल तौरु बैत, काफ़ी ऐं वाई ऐं मौज़ूअनि खे पिणु नए सिर हिन दौर जी शाइरनि जीआरियो आहे। अॼुकल्ह बैत, काफ़ियूं, दोहा ऐं वायूं ॿिनि मुख़्तलिफ़ तरीक़नि सां लिखियूं वञनि थियूं। हिकु गिरोह उन्हनि जा मौज़ू, ॿोली ऐं असलूब साॻिया क्लासिकी रखिया आहिनि, त ॿिए गिरोह रुॻो हैयत साॻी रखी आहे, उन जा मौज़ू ऐं असलूब तोड़े ॿोली मटाए छॾी आहे। पहिरें गिरोह जीअं त रुॻो रिवायत ऐं तक़लीद जो सहारो वठी को बि तख़लीक़ी कारनामो सरंजाम न ॾिनो आहे, तंहिं करे उन जो ज़िक्र अजायो थींदो। उन्हनि जो हाल बि अहिड़ो आहे जहिड़ो फ़ारसीअ जी तक़लीद कंदड़ ग़ज़ल गो शाइरनि जो, रुॻो मुहावरनि जे वरजाइण सां ठहियल ठुकियल मौज़ू खणी लफ़्ज़नि खे ॿुधण सां को कारनामो त कोन थींदो। ॿिए गिरोह उन्हनि ई हैयतुनि में नवां मौज़ू आंदा आहिनि। मिसाल तौरु डॉक्टर अली अहमद जी काफ़ी ॿुध एटम जा धधकारा या अयाज़ जे बैत सदा आहे साह खे गभी जी ॻोल्हा, ड्रव बिना ढोला कान्हे साञा सूंहं जी। उन खां सवाइ असांजी क्लासिकी शाइरीअ जा मौज़ू असांजे जदीद शाइरनि बदिलजंदड़ माहौल जे नयनि तक़ाज़ाउनि खे मदेनज़र रखी हिकु दफ़ो वरी इस्तेमालु करणु शुरू कया आहिनि। ससुई, मारवी ऐं ॿीजल बदिरां असांजा फ़ारसी ज़दा शाइर कैस, लैला, शीरी, फरहाद ऐं बहज़ाद जो ज़िक्र कंदा हुआ। अॼुकल्ह जे शाइरनि न रुॻो असांजी क्लासिकी शाइरीअ खे पंहिंजो बुनियादु बनायो आहे, पर उन जी केतिरियुनि रिवायतुनि खे जदीद तक़ाज़ाउनि सां हम आहंग बनायो अथनि ऐं नए रंग में रंगियो अथनि। ॾियां आग गिरनार खे गाहे गाहे वरी सिर वढायां वरी चंग चोरियां। शेख अयाज़ ज़िंदगी बणिजे नशल ससुईअ जा सूर ऐं आस मूमल जो ॾुहाग न्याज़ हमायूनी। असांजी जदीद शाइरीअ जी चौथी ख़ुसूसियत आहे मौज़ूअनि जी फरावानी ऐं नुदरत। वर्ड्सवर्थ लाइ नंढे में नंढो गुल ऐं ॿाराड़ीअ जी छोकिरी ऐं शेलीअ लाइ चकोर ऐं कीट्स लाइ बुलबुल शाइरीअ जा मौज़ू हुआ। असांजी फ़ारसी ज़दा शाइरनि जा मौज़ू फितरत बदिरां किताबनि मां चूंडियल हूंदा हुआ। सुहिणा निज़ारा, नंढड़ियूं नंढड़ियूं ॻाल्हियूं ऐं रोज़मरह जा वाक़िया संदन ख़्यालनि खे जाॻाए न सघंदा हुआ। अॼु जा शाइर न फ़क़ति पंहिंजी ज़ाती मुशाहिदे ऐं फ़िक्र जो रद्द अमल पिणु महसूसु था कनि, छो त अॼु दुनिया में अदबी रिश्तनि खे हिकु बैनुल अक़वामी वुसअत थी चुकी आहे।
शेख अयाज़ थूहर जोवण ऐं हरण हठीला जहिड़नि आम चीज़ुनि खे ॾिसी ज़िंदगीअ जो फ़लसफ़ो थो सम्झाए। त हरी दिलगीर बम्बईअ जो शहर खे ॾिसी इंसान जे मैकानिकी ज़िंदगीअ जा राज़ थो सले ऐं बरदो वरी चणनि जा गुल ऐं वाहण जी छोरीअ खे ॾिसी मौज में अचियो वञे। बैनुल अक़वामी मसइलनि ते न्याज़ जो एशिया बशीर मोरियाईअ जो विच ओभर ऐं ॿिया अहिड़ा केतिरा ई नज़म मिलंदा। पंजीं पर अहम ख़ुसूसियत आहे हयत जा तजुर्बा मौजूदा दौर जे शाइरनि हयत जा एतिरा त तजुर्बा कया आहिनि जो उन जे बयान ऐं फ़नी छंड छाण लाइ हिकु धार मज़मून जी ज़रूरत आहे। मुख़्तसर तौरु रुॻो के ख़ासि नुक़्ता आहिनि। नंबर 1, ॿाहिरीं ॿोलियुनि जे शहरनि जूं हयतूं सिंधीअ में आम थी वियूं आहिनि, जीअं आज़ाद नज़म, सानेट ऐं तराइल वग़ैरह। नंबर 2, क्लासिकी हयतुनि बैत काफ़ी ऐं दोहे जो मौज़ू। नंबर 3, क्लासिकी हयतुनि काफ़ी ऐं वाईअ ऐं फ़ारसी टेक्निक वारे बहरनि वज़ननि खे मिलाए के नयूं हयतूं पैदा कयूं आहिनि। उन ॾिस में बर्दे ऐं शेख अयाज़ जो कमु क़ाबिल ज़िक्र आहे। नंबर 4, गीत खे उहो गीत रहणु न ॾिनो वियो आहे, पर हिकु बंद में मिसराउनि जे अंदाज़ खे घटाए वधाए ऐं मिसराउनि जे रुकननि जे अंदाज़ खे घटाए वधाए अकीचार इज़हार जा तरीक़ा तख़लीक़ कया विया आहिनि। नंबर 5, ग़ज़ल जो फ़ारसीअ वारो क्लासिकी रंग लबो लहजो ऐं माहौल मटाए उनखे ठेठि सिंधी माहौल असलूब ऐं मौसीक़ियत जे वेझो आंदो वियो आहे। मथियनि तजुर्बनि जा केतिरा ई मिसाल मिलंदा जेके तवालत जे करे नथा ॾिजनि। असांजी शाइरीअ जी छहीं ऐं आख़िरी अहम ख़ुसूसियत आहे तरन्नुम ऐं मौसीक़ियत। असांजे अॻिए दौर जे शाइरनि वटि मौसीक़ियत त हुई, पर उन जो आहंग असांजो त न पर फ़ारसीअ जो हो। हर ॿोलीअ खे पंहिंजा सोती असरात, पंहिंजो लब लहजो ऐं पंहिंजी मौसीक़ी थिए थी। असांजी सिंधीअ जी असुली मौसीक़ियत खे रुॻो असांजी क्लासिकी शाइरनि ऐं जदीद शाइरनि उभारियो आहे। उन जो तरन्नुम, आहंग, लफ़्ज़नि जी नरमी जेका असांजे ॿोलीअ जी सूंहं आहे उनखे कढी निर्वार कयो अथनि। राति अंधेरी हीर थधेरी उभते तारा छाया हाय पिरी याद आया अड़े चंड पिरी तो त ॾिठो न आहे संदसि रूप संदसि रंग ईअं आहे जीअं तूं। शेख अयाज़। कुरकनि कूंजूं लाहिनि मुंहिंजूं सुता उथनि सौदाई अॼु यादि पिरीअ जी आई। बरदो। भला औज तुंहिंजी भला मौज तुंहिंजी अजब तुंहिंजूं चोलियूं ॾियनि दिलि खे लोलियूं। हैदर बख़्श जतोई। मथियनि मिसालनि मां मालूम थींदो त न रुॻो मौसीक़ियत ऐं तरन्नुम असांजे ॿोलीअ जो पंहिंजो आहे, पर उन जे मौज़ूअ सां पिणु वाबस्तगी आहे। उन करे शहर वधीक असराता थियो पवनि। मुख़्तसर तौरु अॼु को शाइर सादी सवली ऐं सबा जे अंदाज़ में इनफ़रादी ज़ाती मुशाहिदे अहसास ऐं फ़िक्र सां वणंदड़ प्यारे लहजे में पंहिंजे चौधारी पखिड़ियल सूंहं जो इज़हार मिठी मौसीक़ीअ भरियल ॿोलीअ में थो करे। जंहिं बि शाइर में मथियूं ख़ासियतूं नज़र अचनि त बिना हबक जे सम्झो त उहो जदीद शाइर आहे।